चाहींदुमि त सिंध वारनि खे असांजी सिंध जी किताब सिंधी अवाम वटि शहूर कान्हे। ॿी ॻाल्हि त असांजे याननि खे सरेआम गोलूं हणी मासूमनि संगीतनि खे क़तल कयो पियो वञे। ॿिए तरफ़ पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे त हुननि जी घर ढाहे पट कया आहिनि, खून बि हुननि तो थियलु आहे ऐं यानी बि हुननि जी मुअल आहे त किथे मुलवस आहिनि, किथे ॾोहीदार आहिनि, हुननि खे आज़ादु कयो पियो वञे। किन्हनि तो सदाम चांडो ऐं ॿिया चांडा ॿुधाया पिया वञनि। मां सख़्तु खालदा वलद रुबीना चांडे जे क़तल हिन लफ़्ज़नि में मज़ामत कंदुमि DIG सखर के, SSP खेपुर के, साउद मंगसी के, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के, सिंध हुकूमत के त हिन तो इहो इंक्वायरी साफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं अहिड़ी इंक्वायरी कराई वञे कि हुननि के सज़ा मिली सघे। किथे क़तल कयो आहे कि न, यानी कि सरेआम रोड में न बिहारे करे शहर में एॾे माण्हुनि जे रश जे हूंदे क़तल कयो आहे, पर हुननि खे बि अहिड़ी सज़ा ॾिनी वञे। मां मज़ामत कंदुमि त वधि वधि त अॼु सिंध जावेद आलम ओढो थो त हिन जी साफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं किथे मुलवस आहिनि यानी त कातल आहिनि, उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे जीअं कैफ़ी किरदारनि में पहुचायो वञे।